सॼी सिंध जियां सखरवासी बि पेट्रोल जी क़ीमतुनि में रिकॉर्ड वाध सबबि परेशानियुनि खे मोड़े रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था शाहिद चन्ना जी रिपोर्ट। वफ़ाक़ी हुकूमत पारां हिकु दफ़ो ॿीहर पेट्रोल जी अघनि में तारीख़ी वाध करे आवाम जूं निंड्रूं फिटाए छॾियूं आहिनि। पेट्रोल जे अघनि में वाध सबबि आम वापे वारनि शयुनि में पिणु रिकॉर्ड वाध थी आहे, जंहिं करे आम माण्हू हिकु वेलो खाइण लाइ परेशान आहे। ॿिए तरफ़ कारोबारी तोड़ी आम माण्हू मौजूदा हुकूमत जी पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज करण ते मजबूर आहिनि। पेट्रोल जी क़ीमतूं वधण सां जेका ट्रांसपोर्ट जा किराया वधी विया आहिनि, रेल जा प्राइवेट जेको गाॾियूं माल बरदार गाॾियूं हुन जो किरायो वधी वियो आहे। मुश्किलातूं हिकु मुश्किलात अलाए केतिरियूं मुश्किलातूं ते पई त शयूं महांगियूं, तव्हांजो अचणु वञणु घुमणु फिरणु महांगो, दवायूं महांगियूं, हर शइ महांगी। इंसान त जीअण ई जेको आहे जंजाल बणायो आहे हिन में। सिर्फ़ु पेट्रोल न वधियो आहे, पेट्रोल सां गॾोगॾु रोज़ वाइपे वारी शयुनि में ॻाटे टोड़ जेको आहे इज़ाफ़ो थी वियो आहे। खीर वधी आहे, घी वधी वियो, खंड वधी वई ऐं बिजली वधी वई, गैस वधी वियो ऐं अख़राजात असांजा मज़दूर जी ॾियारी उहा ई 600 रुपया ॾियारी आहे। पंहिंजे बच्चनि जी दवा दारू जे करे या अटो वठे, जेके रोज़मर्रा जूं जेके माण्हुनि जे खाइण जी शयूं आहिनि उहे महांगू थी विया आहिनि। ग़रीब माण्हू जेको आहे सो 3 वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान आहे। जेके माण्हू 3 वक़्त मानी खाईंदा उन्हनि खे हिकिड़ो वेलो मानी खाइण न आहे। कारा माण्हुनि ते रहम कयो, माण्हुनि खे जेको आहे न पंहिंजो जेको आहे ज़िंदगी गुज़ारण जो जेको आहे सो हक़ ॾियो। माण्हू पेट्रोल जी क़ीमतुनि खे रद्द कंदे मौजूदा हुकूमत खां मुतालबो कयो आहे त पेट्रोल जे अघनि में घटिताई आणे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन अब्दुल रज़ाक चौहान सां गॾु शाहिद चन्नो, आवाज़ TV न्यूज़, सखर।